नाज़रीन अहम ख़बर शेयर करे रहिया आहियूं त मनी लॉन्ड्रिंग केस में शरीफ खानदान जो घेरो वधीक तंग कयो वियो आहे। वफ़ाक़ी हुकूमत अपोज़िशन लीडर शहबाज शरीफ ख़िलाफ़ हिकु ॿियो वॾो फ़ैसिलो करे वरितो आहे। नाज़रीन वफ़ाक़ी काबीना जी मंज़ूरी खां पोइ घरू वज़ारत शहबाज शरीफ जी घरवारी नुसरत शहबाज ॿिनि धीअरुनि ऐं ॿिनि पुटनि समेत खानदान जे 10 ॼणनि जा नाला ECL में शामिल करे छॾिया आहिनि। अपोज़िशन लीडर शहबाज शरीफ जो नालो अॻी ECL में शामिल आहे, जॾहिं त खानदान जे फर्दनि जा नाला ECL में शामिल करण जो घरू वज़ारत खे लाहौर जे नेब पारां सिफारिश कई वई हुई। नाज़रीन अहम ख़बर हिकु दफ़ो ॿीहर अव्हांखे ॿुधाईंदा हलूं त मनी लॉन्ड्रिंग केस में शरीफ खानदान जो घेरो वधीक तंग कयो वियो आहे। वफ़ाक़ी हुकूमत अपोज़िशन लीडर शहबाज शरीफ ख़िलाफ़ हिकु ॿियो वॾो फ़ैसिलो करे वरितो आहे। वफ़ाक़ी काबीना जी मंज़ूरी खां पोइ घरू वज़ारत शहबाज शरीफ जी घरवारी नुसरत शहबाज ऐं ॿिनि धीअरुनि ऐं ॿिनि पुटनि समेत खानदान जे 10 ॼणनि जा नाला ECL में शामिल करे छॾिया आहिनि। नाज़रीन अपोज़िशन लीडर शहबाज शरीफ जो नालो अॻी ECL में शामिल आहे, जॾहिं त खानदान जे फर्दनि जा नाला ECL में शामिल करण जो घरू वज़ारत खे लाहौर जे नेब पारां सिफारिश कई वई हुई।